पहली मरतबा वापसी हुआ असांजे थाणे उस्ताद सम्झंदा हुआ ॾाढो ई भाव वधियो पियो पर लगभग वो सारे पाड़े में बची रही असांजो हाली शास्त्र पियो हो मुंहिंजी खां वेझी मां टीका में वेंदी तो चाचो हलंदो वाह हिकिड़े पाड़े में उनजी बि लॻंदी उनजे मां मूंखे गांव कयो चाचो बाबा कई एजुकेशनल इंस्पेक्टर डॉक्टर दाऊद पटेल करवाया हो सिंध जो वॾो टेलीकॉम हुओ हैदराबाद में तमामु ॾिठो वियो उनजी भली ॿुधाया पर हीअ जेको तव्हांखे नज़रियाती तौर ते ॻाल्हियूं ॿुधाया उन नाल ॿुधी करे गॾु वापसि ये मूंखे अचो अंदरि मां इहे अंदरि मां मूंखे हाणे त हीअ शयूं अगरि रुॻो नाविल ऐं कहाणी पढ़ंदासीं या रुॻो शाइरी ॿुधंदासीं इन सां ज़िंदगीअ जी तब्दीली त कोन पवंदी ठीकु आहे वक़्त जे लाइ नालो रखे ख़ुशी बेतुबा आहे वीचारे दिमाग़ में बि तब्दीली थिए थी पर असुल त नज़रियो आहे अलाह जो शुक्र आहे त हुनजी पंहिंजी ज़ाती लाइब्रेरी बि आहे मेरा ख़्याल में ज़रूरु ईंदो आहे मुंहिंजी लाइब्रेरी मां वरी मुंहिंजी औलाद में ज़रा सही उन शइ खे शिफ्ट कयो आहे उन्हनि जे मुंहिंजी न्याणी हिते ई रहिजी रहिया मास्टर बि आहे हिते हैदराबाद ॿी इहा जेका आहे थाईलैंड में मूंखे अची वेंदो पर थाईलैंड पंहिंजो जेको आहे सो ॿुध ॻाल्हाइण उते जमूरी नमूने जी ॻाल्हि कोन्हे उते बादशाह आहे राम मां आउं चयो आहे त पंहिंजे हिन मुसलमानी सां उहो जो तव्हांखे किथे बि ख़तरो मर्ज़ी मोकिलियो त हिते मूंखे केरु मारे हुजे मूंखे केरु फुरे हुजे बादशाही राज आहे ऐं बादशाह लिबागो भलो बाबो रहे ई कोन्हे जनवरी बराबरि जनवरी में बेहयाई कानून में बेहयाई जो हिकिड़ो दौर रहियो आहे हींअर जेकॾहिं बेहयाई आहे त मक़सूद इंडिया में बि बम्बई अहिड़े नमूने थाईलैंड में बि आहे उन जो हुजे लेकिन हुनजो माशरो एॾो पाक में साफ़ आहे ॿुध जा बुत रखिया बि गली गली में घिटी घिटी जे मोड़ ते ॿुध जो बुत रखियो आहे पाण सिंधी माण्हू बुनियादी तरह सां ॿुधी पाण सिंधी माण्हू मुसलमानी इलाइक़े जो आहे असुल असांजो सिंध जे राजाउनि खां जहिड़ो कच सां ॻायो सां ग्रैमर खां अॼु नफ़रत ॿुधी असुल त असांजा जेके राय खानदान हो उहो ॿुधी करे
उते मूंखे जेका शइ मतिलबु पसंदि आहे त हिकिड़ी त यादि आहे मुनबाद ॿी जेका शइ अहम आहे उहो बि माण्हू तव्हांखे वांदो कोन मिले सभु को जेका मसला आहे जेकॾहिं वांदो आहे त वरी वर्जिश जे लाइ गवर्नमेंट एक्सरसाइज़ जे लाइ मुख़्तलिफ़ पार्क हुजे जिनमें बाक़ाइदे मशीन में खणो बारिश ॾाढो ई पई पए ॾाढो ई बारिश पर एॾो इंतज़ाम आहे उहो पाणी अलॻि न दरिया बाक़ाइदे ॿेड़ी ॾिठो आहे बारिश अचे वरी माण्हू जे तकरीअ इन शयुनि में आउं जेको आहियां सोचनि में ॾिसंदो आहियां पंहिंजी दुनिया आहे जेको रहूं था इहे कोन्हे त उन दुनिया खे क्लोज़ करे वेठा आहियूं ॾिसूं था त माशरे खे हुजे कान्हे ज़ोरी कंहिंजे कंध में कोन पइबो शक्ति जी मर्ज़ी आहे असांजा दर खुलिया था थी जेको बि सां असां या उन में यार ॻाल्हि ॾिठो पंहिंजे अकुल